बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॻियो जेको लेक्चर हुयो उनखे मां वरी ॿीहर मुख़्तसर रिकेप कयां थो। त असां पेट छह जे डायफ्राम जी मदद सां जेका हवा खे लैरिंग्स मां गुज़ारे ऐं वात मां जेकॾहिं डायरेक्ट कढूं था बग़ैर कंहिं रुकावट जे कढूं था त उहो जेको आवाज़ु अदा थिए थो उनखे सुर चइबो, इंग्लिश में इनखे वावेल कोठींदा आहिनि। ऐं जेकॾहिं वात में कंहिं बि जॻह ते असां उनखे रोकियूं था त उनखे कॉन्सोनेंट चइबो, सिंधीअ में असां उनखे व्यंजन चवंदा आहियूं। सिंधी ॿोलीअ में तव्हां जेकॾहिं प्राइमरी ॾिसंदो, प्राइमरी खां वठी त उन में 10 सुर पढ़ाया वेंदा आहिनि, 10 वावेल्स, जंहिंमें अ, आ, ए, ई, ओ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, इहे 10 सुर आहिनि। साॻिए वक़्तु इहे जेके असां गले मां अदा कयूं था त साफ़ सुर सॾिबा, पर जेकॾहिं उहे असां जेकॾहिं नक मां कढंदासीं त उहे नेज़लाइज़्ड वावेल थींदा आहिनि, नक मां सुर सॾिबा। जीअं अ जी जॻह ते अ वात मां अदा कयोसीं ऐं जॾहिं वरी नक मां कंदासीं त उहो थी वेंदो अ, आ, ए, ई, ओ, इहो वग़ैरह। त जीअं साफ़ सुर थियनि था उन जा वरी नकवा सुर बि थियनि था। ठीकु आहे। ऐं इहो ॻाल्हायोसीं त जेके व्यंजन थियनि था कॉन्सोनेंट, उहे असल में बे आवाज़ हूंदा आहिनि। उहे अदाई तॾहिं थींदा जॾहिं तव्हां उनखे सुर ॾींदो गले जो, जेके असां सादी ॿोली में चवंदा आहियूं वाई ज़ेर ज़बर पेश मद। त उहे हूंदा वॉइसलेस आहिनि। मिसाल ब जो आवाज़ु कढूं था न, छो जो हवा जेका असां हिते रोकियूं था ॿिनि चपनि में त उनजी अदायगी एतिरी थी थिए। हाणे असां उन सां जॾहिं सुर मिलाईंदासीं त तॾहिं उहो थी वेंदो सेलेबिल, माना 2 आवाज़ उन में मिलंदा। त सेलेबिल ते बि कल्ह डिस्कस कयोसीं त 2 आवाज़ मिली करे सेलेबिल ठाहींदा आहिनि, हिकिड़ो कॉन्सोनेंट, हिकिड़ो वावेल। कॉन्सोनेंट यानी व्यंजन जेको अदा थिए थो पियो, उन में आवाज़ न हूंदो आहे, हिकिड़ी हवा हूंदी आहे। उन सां जॾहिं तव्हां गले जो सुर मिलाईंदो तॾहिं उहो अॻिते वेंदो। मिसाल हाणे जॾहिं उन सां गले जो सुर मिलाईंदो त थींदो ब। आ जो सुर मिलाईंसि बा, बे, बो, बू। त इहे सेलेबिल आहिनि। वरी इहे सेलेबिल मिली लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। कल्ह इन ते बि डिस्कस कयोसीं त लफ़्ज़ कीअं था ठहनि पिया ऐं उनजा आवाज़ कीअं ॻणिबा। अॼु सिंपली असां सिर्फ़ु पटीअ ते ॻाल्हायूं था। असां जेका पटी अलफ़बे जी पटी पढ़ंदा आहियूं इन में कुल 52 अखर आहिनि। पटीअ में इहे सभु जो सभु व्यंजन आवाज़ आहिनि, कॉन्सोनेंट आहिनि, सभु जो सभु। अलफ़ ऐं हमज़ो इहे हिक ॿिए जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि। सूरत ख़तीअ में मिसाल तौर ते छो त अरबीअ में तव्हां, छो त इहो अरबी में जेको इस्तेमालु थिए थो न हमज़ो, त उहो हमज़ो चवंदा ई उनखे न जंहिंखे ज़ेर ज़बर पेश हुजे। जे मुतारिक हूंदो अलफ़ त उनखे हमज़ो कोठिबो, पर जेकॾहिं लांग वावेल तौरु इस्तेमालु थिए थो पियो त उनखे अलफ़ चवंदा आहिनि अरबी में। असां वटि सिंधीअ में छा आहे त जेको कॉन्सोनेंट जो कमु असां हमज़े खां वठंदा आहियूं त उन में हमज़ो ॾेई छॾींदा आहियूं। बाक़ी अॻियां जॾहिं लिखंदा आहियूं कंहिं लफ़्ज़ में, मिसाल अखिया, हाणे इहो बि हमज़ो आहे सम्झो, पर असां सिंधीअ में इनखे लिखंदा आहियूं अलफ़ सां। अॻियां जॾहिं बि कॉन्सोनेंट तौरु, व्यंजन तौरु अॻियां लफ़्ज़ जे अॻियां अलफ़ ॾींदासीं, इहो कॉन्सोनेंट आहे। उन खां पोइ कॉन्सोनेंट तौरु इस्तेमालु नथो थिए, माना विच में, लफ़्ज़ जे विच में या लफ़्ज़ जे आख़िर में जेको इस्तेमालु थिए थो पियो त उहो थींदो आहे लांग वावेल तौरु। ठीकु आहे न। त हाणे अलफ़ ऐं हमज़ो ॻाल्हि साॻी थी वई।
माना हिक ॿिए जा रिप्रेज़ेंटेटिव। अलफ़ हिकिड़ी जॻह ते कॉन्सोनेंट तौरु इस्तेमालु थिए थो, हिकिड़ी जॻह ते वरी ॿी जॻह ते वाविल तौरु इस्तेमालु थिए थो। मिसाल तौर ते जीअं अखि लफ़्ज़ आहे, अखि, त इहो अलिफ़ कॉन्सोनेंट आहे। या ॿियो लफ़्ज़ आहे माउ, माउ, त माउ में जेको अलिफ़ आहे माउ में इहो वाविल आहे, लांग वाविल, डिघो सुर। ऐं पछाड़ी में जेको हमज़ो आहे उहो, इहो हमज़ो जेको आहे इहो कॉन्सोनेंट आहे। त अलफ़ ऐं हमज़ो ॻाल्हि साॻी हूंदी आहे। इन जे करे माना ईअं सम्झो त असांजी मौजूदा पटीअ में 51 आवाज़ आहिनि कॉन्सोनेंट जा, व्यंजन आवाज़ घणा आहिनि? 51। 52 अखर आहिनि। ठीकु आहे। अच्छा, हाणे इन में कहिड़े क़िस्म जा आवाज़ आहिनि? मुख़्तसिर चंद ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि जेके असां वटि आमतौर ते इस्तेमालु बि थियनि थियूं। त इन में जेके आवाज़ सर्जनि था, मिसाल हिकिड़ो अलिफ़ आहे, इनखे गिलोटल स्टॉप बि सरबो आहे। हाणे तव्हां सोचींदा हूंदो त जॾहिं असां सुर सम्झायूं था अ जो, त इहो अ जो सुर माना हिकिड़ो साउंड आहे, हिकिड़ो अ जेको गले मां अदा कजे थो, पर अखि में इहो सुर न आहे अलफ़ वारो, इहो अलफ़ आहे ऐं उन सां मिलियल वरी ॿियो सुर आहे अ वारो। ठीकु आहे न। त इहो गले में असां रोके अदा कंदा आहियूं, जंहिं करे इनखे गिलोटल स्टॉप छॾींदा आहिनि। पोइ हमज़ो हुजे या अलिफ़ हुजे, पर एज़ अ कॉन्सोनेंट व्यंजन तौरु। वरी बे जेका आहे इहे बायलेबल साउंड सरबा आहिनि, ॿिनि चपनि वारा। अचूं था इन ॻाल्हि ते त हीउ जेको ॿिए जो अखर आहे ॿ, इहो ॿ छा आहे? इहे सिंधीअ जा निज आवाज़ सरबा आहिनि। 4 ॿ ॼ ॾ ॻ। छाजे करे सिंधीअ जा निज आवाज़ सरबा आहिनि? इन जे लाइ त ॿियनि ॿोलियुनि में बि हूंदा आहिनि, कि अफ्रीकन ॿोलियुनि में बि आहे, राजस्थान में बि को हिकु अधु आवाज़ु इस्तेमालु थिए थो, गुजरात में बि थिए थो, पर यकसा तौर ते इहे चारई आवाज़ कंहिं बि ॿोली में इस्तेमालु कोन था थियनि। असांजी हिन सराइकी मुल्तान ताईं जेका सराइकी आहे उन में इस्तेमालु थियनि था। इन बुनियाद ते असां इहो चवंदा आहियूं त इहा जेका सराइकी जेका ॿोली आहे उहा अलॻि सां ॿोली न आहे, बल्कि सिंधी ॿोली जो हिकिड़ो हिसो आहे। सिंधी ॿोलीअ जो एक्सेंट आहे, उतरादी। त इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। त हीअ 4 आवाज़ आहिनि, इनखे असां कोठींदा आहियूं इम्प्लोसिव। हाणे हिकिड़ा जेके आवाज़ थींदा आहिनि, साउंड थींदा आहिनि, उहे थींदा आहिनि प्लोसिव। प्लोसिव मीन्स अंदरूं जेका असां हवा के ॿाहिरि जॾहिं कढूं था ऐं वात में कंहिं जॻह ते रोके छॾियूं था, ॿाहिरि छॾींदा आहियूं न, जॾहिं ॿाहिरि छॾींदा आहियूं त इन करे इनखे असां चवंदा आहियूं प्लोसिव। सिंधीअ में चवंदासीं धूकणा, माना अंदरूं धूके ॿाहिरि आवाज़ु निकिरे थो, धिको ॾेई ॿाहिरि निकिरे थो। अदा करण महिल अंदरूं ॿाहिरि थो वञे त इहो थियो धूकणो आवाज़ु। पर इहो बजाए ॿाहिरि कढण जे जॾहिं असां हुनखे अंदरि खणंदासीं हवा खे, त इहो इम्प्लोसिव थी वियो। प्लोसिव माना धूकणो, इम्प्लोसिव इम मीन्स नॉट। जॾहिं कंहिं शइ जी नाकारी बणाइबी आहे न, त उहो इम लॻाईंदा आहियूं या इम लॻाईंदा आहियूं या एर लॻाईंदा आहियूं, उहो वरी आवाज़ जी निस्बत सां ॾिसबो आहे। त इम्प्लोसिव मीन्स जेको धूकणो न हुजे। असां हुनखे सिंधीअ में चवंदा आहियूं अधूकणो। अ माना न, ईअं आहे न, अ माना न। अलॻि सां लफ़्ज़ अ जी माना न आहे, पर जॾहिं कंहिं लफ़्ज़ सां मिलंदो त माना न जी ॾींदो। मिसाल वेर माना वक़्तु, अवेर जंहिंजो वक़्तु न हुजे। त अधूकणो कोठींदा आहियूं इनखे। अञा ॿियो हिन जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे चूसणो आवाज़ु। छा? चूसणो। चूसण मां मुराद इहा आहे त असां वात जो हिकिड़ो खोपो ख़ाली छॾींदासीं, खाल छॾींदासीं ऐं पोइ ॿाहिरीं जेका हवा आहे उनखे असां अंदरि चूसींदासीं, अंदरि वठंदासीं। उन हवा खे वठण सां जेको आवाज़ु ठहे थो पियो,
उनखे सॾींदा आहियूं असां चूसणो आवाज़ु। इहे जेके ॿ, ॾ, ग या ॼ जेकी 4 आवाज़ आहिनि, इहे सरबान चूसणा आवाज़ या अधूकड़ा आवाज़। इन जे करे त इहे इन सां हवा खे अंदरि खणणो पवंदो आहे। हाणे असां वटि सिंध में जेके ॿियनि क़ौमुनि जा माण्हू आया आहिनि, उन्हनि खे ॾाढी मुश्किलात थींदी आहे इन्हनि आवाज़नि खे अदा करण जी। उनजो सबबु इहो आहे त असां उन्हनि खे मखरज कोन ॿुधाए सघंदा आहियूं त इन जो आवाज़ु कढिबो कीअं। हाणे मिसाल, ॿ जो आवाज़ु आहे, इहो आवाज़ु उते ई ठहंदो जिते ब जो आवाज़ु ठहंदो आहे। बे जो आवाज़ु जिते ठहे थो न, ब जो, 2 चपनि वारो ब, ॿ बि उते ठहंदो। पर उन सां छा थो थिए, कीअं? वात में खोपो खाल ठाहे 2 चप सां झले पीअंदासीं। जॾहिं न की होरिया वोरिया ॾिसबो, जाचबो त 2 चप मिलाईंदो तव्हां। हाणे उन सां हवा खे अंदरि चूसियो, ॿ त अहिड़ी अदायगी जेका थिए थी न अंदरि हवा खे खणण सां, उन सां जेका अदायगी थिए थी उनखे असां कोठींदा आहियूं इम्प्लोसिव, यानी चूसणा आवाज़। हवा खे अंदरि चूसींदा आहियूं तॾहिं आवाज़ु ठहंदो आहे। त इहे 4 मख़सूस सिंधी ॿोली जा आवाज़ आहिनि, ॿ, ॼ बि ईअं आहे। जिते जीम कढंदा आहियूं आवाज़ु, जिते जीम कढंदासीं उते ई झले ऐं उनखे हवा खे अंदरि खणंदासीं। इहो वरी दाल वारी इन गिरोह जो न आहे, पर इहो वरी टे जे गुरूअ जो आहे। माना जिते असां टे जो आवाज़ु ठाहींदा आहियूं न उते ई उन हवा खे अंदरि खणंदासीं त ॾह जो आवाज़ु ठहंदो। माना ज़बान खे महारुनि ते खणी वञो, ज़बान जी चोटीअ खे, पोइ छा कबो, उनखे हवा खे अंदरि चूसबो जॾहिं त आवाज़ु ठहंदो। ऐं ग जो आवाज़ु आहे त उते ई असां वरी हवा खे बजाए ॿाहिरि कढण जी, हाणे छो ग अदा करण सां हवा ॿाहिरि निकिरंदी, पर जेकॾहिं उन हवा खे असां अंदरि खणूं त ग, ठीकु आहे। त इहे 4 आवाज़ सिंधी ॿोली जा अहिड़ा आहिनि जेके यकसा तौर ते कंहिं बि ॿोलीअ में कोन्हनि के। इन जे करे इहा निज सिंधी ॿोली जा आवाज़ सरबा आहिनि।